हड़ईक जेड़ा साईं हड़ईक जेड़ा हड़ईक जेड़ा साईं हड़ईक जेड़ा। बुंडेल खान मां चवां थी मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ। हाणे न ये ॿाराणियूं हरकतूं छॾे ॾे। ये ही कॾहिं बि कोन मुड़ंदो। असांजी इज़त सां रांदि खेॾंदो रहंदो निभागो। कहिड़ी मिटीअ रांदि? न ॿाहिरि महिल मां वॾो थी आहियां महिल मिटीअ रांदि मां कीअं खेॾंदुसि। हाणे नटाए घटि, तूं सभु तो सम्झे, रुगो असांखे ई चरियो तो करे। अलाए शुक्र आहे मां अकुल वारो आहियां। तव्हां पीउ धीउ खे जेकॾहिं अलाह चरियो कयो में मुंहिंजो को कसूर? वाकई ॾोह असांजो आहे। हाणे ॿुधी चाचे मञ न ॾोह मुंहिंजो आहे, तूं खणी हाणे मञ। बाबा कहिड़ो ॾोह आहे तव्हां ई ॿुधायो मूंखे। ये ॾोह इहो आहे त मां हिन निभागे खे मोचड़ा नथो हणां, पर हाणे हणंदो मांसि न त ही चंड्रो असांखे पिनाए छॾे। सभु को पिने पियो, को इमदाद जे बहाने, को कारोबार जे बहाने। तूं बि पिन, क़यामत ईंदी छा? पिनंदुसि ज़रूरु, पर पहिरियों तुंहिंजी या टंग या ॿांह भञी पोइ। छो वामूं कहिड़ो ॾोह कया मुंहिंजी जंग ॿांह भञंदे? ॾोह पुछी थो न त पोइ ॿुध। अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध। उन ॾींहुं हमरा सां वाट ते तूं मिले न, जेको सामान खणी मूंखे मुंहुं मुछलाए हले वियो, सची ॿुधाइजां। छो तोखे हमरा ईअं चयो छा? हमरा मूंखे कुझु बि कोन चयो, पर मां अंदाज़ो लॻायो त हिन खे कंहिं भड़कायो आहे। ऐं इहा बि मूंखे पका त ॻोठ में तोखां सवाइ इहा हरकत केर बि नथो करे सघे। न चाचा न, पहिरियां वञी पक कर, पोइ मूं ते इल्ज़ाम आण। ठीकु आहे पुट, ठीकु आहे। नेठ त इहो हमरा बि दुकान ते ईंदो, मां रुगो पक कयां। पोइ जेको तुंहिंजो मां हछर कंदुसि न त तूं पाण ई ॾिसंदे वेही। बचंदे त तूं बि मुंहिंजे हथां न ज़ाया थी वेंदे। जेको हाल मां तो कंदसि न तूं सॼो ॻोठ ॾिसंदो। वीरल यार ॻाल्हि त ॿुध, माण्हू कलर वठण ई कोन था अचनि। मरी विया आहिनि या तो भॼाया? सेठ मां छाजे लाइ भॼाईंदुसि हुननि खे? हलो अंकल, हिन वक़्तु तव्हां ॿाहिरि निकिरी आया हो, छो भला झंग जे जानवरनि खे टह ॾींदो छा? भले वाह, असां जानवरनि खे टह ॾींदासीं। हा बाक़ी तूं हिन पतलून में मोर पियो ठाहीं। अरे ॾिस त सही, ॼण ॿिलो बोड़ में किरियो आहे। अरे छोरा, सेठ खे ईअं न सम्झ। सेठ वॾो चर्चाई अथई, वॾो। हा यार, हिन जी शिकिल बि जोकरनि सां मिले थी, मश्करनि सां। अरे हाणे ॼाड़ी न हण, पाण खे ॾिठो थी, पंहिंजो मुंहुं ॾिठो थी, ॼण भॻल पाटोड़ो पियो आहे। अंकल तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे? अरे छा थियो आहे मुंहिंजे मुंहं खे? मां सुहिणो शहज़ादो, हे ॾिस छा थियो आहे मूंखे। थियो कुझु बि कोन्हे, पर महसूसु ईअं थो थिए ॼणो गॾो कनात मूं मुंहुं कढियूं वेठो आहे। इहो वाह जो लॻो सेठ खे। वाह 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 वाह। अरे वीरल, तूं ॻाल्हि त ॿुधाए, तूं मुंहिंजे पासे आहे या हिन जे पासे? अरे ही वात ॻाढ़ो छोकिरो मूंखे वेठो बेइज़्ज़तो करे ऐं तूं वरी ॼाड़ी हणी खिली थो। अरे ॻाल्हि त ॿुध, पघार तोखे मां थो ॾियां या ही छोरो? बाबा पासे त मां तुंहिंजे आहियां, बाक़ी खिलण वारी ॻाल्हि ते खिलबो त सही न। सेठ जो मुंहुं ईअं आहे ॼण छबर में चेड़ो पियो आहे। छोरा, सेठ सां वात न हण, सेठ वॾो इज़त वारो माण्हू अथई। हा, अॼु जे ॾींहं जे लाइ खोड़ अथल। चङो मां हलां थो, आई एम गोइंग टू होम, टाटा बाय बाय। हड़ईक जेड़ा साईं हड़ईक जेड़ा। वीरल यार, छोरो ॾाढी करे वियो। सेठ भला महसूस कयो छा?
अरे बस हाणे ॾियारी न हण त ॾंद न भञी जाए मथो तो चटे अजायो हले हाणे हलो